आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल क़ुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्तईज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश्शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अज 12 रबीउल अव्वल जी तारीख निहायत बरकतुन वारो दिहाड़ो ऐं मालिक करीम जा एहसान जे करीम रब असां खे हिन भलारी महफ़िल में हाज़िर फरमायो। मुझा दोस्तों, सोने हबीब जी ज़ात बाबरकात असां सभिनी जे लाइ मालिक करीम जे तरफ़ां रहमत जो सायो बणिजी आया आहिनि। कायनात जे लाइ, कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ मदीने वारा साईं रहमत बणिजी आया है। मुआशरे जे हर तबके जे मथां मदीने वारे साईं जा थोरा ऐं एहसान आहिनि। दुनिया जे अंदर मुआशरे जा जेतिरा बि हिस्सा आहिनि, जेतिरा बि पहलू आहिनि, हर तबके जे मथां मदीने वारो साईं रहमत बणिजी आयो। मसलन ॿार त हुज़ूर ॿारनि जे लाइ रहमत बणिजी आया। औरतूं हुज़ूर औरतुनि जे लाइ रहमत बणिजी आया। कुराड़ा हुज़ूर कुराड़नि जे लाइ रहमत बणिजी आया। जवान महबूब जवाननि जे लाइ रहमत बणिजी आया। हारी महबूब हारियुनि जे लाइ रहमत बणिजी आया। मज़दूर महबूब मज़दूरनि जे लाइ रहमत बणिजी आया। मुआशरे जा जेकी बि हिस्सा आहिनि, जेकी बि तबका आहिनि, हर तबके जे लाइ मुझा सोना हबीब खुदा जी रहमत जो छप्पर ऐं छांव बणिजी आया। जेकॾहिं इन हर मौज़ू खे माण्हू खणे त उन जे लाइ घणो वक़्तु खपे। मुख़्तसरन मां हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त कीअं मुंहिंजा महबूब हर तबके जे लाइ रब जी रहमत बणिजी आया आहिनि। मसलन औरत मुआशरे जे अंदर इस्लाम खां अॻु में, हबीबन जे आमद खां अॻु में औरत जे लाइ पूरी दुनिया जे अंदर औरत खे हिकु घटिया ज़लील तरीन क़ौम सम्झो वेंदो हो। औरत जी का मुआशरे में इज्जत न हुई। मसलन असांजो हिंदुस्तान, पाकिस्तान, हिंदुस्तान, बंगाल इहो हिकिड़ो ई मुल्क हुयो। असांजे हिन इलाइक़े में औरत जो हाल छा हूंदो हो?
जो औरत जो जेकॾहिं मुड़ुस मरी वेंदो हो न, मुड़ुस के बाहि में साड़ींदा त उन सां गॾु उन जी ज़ाल खे जहिड़ी जागंदी खे बाहि में साड़ींदा, जहिड़ी जागंदी औरत खे ॾाग चढ़ंदी बाहि में, औरत खे ज़िंदा औरत खे बाहि में साड़े छॾींदा। मुड़ुस मरी वियो निभागी औरत आहे, हाणे हिनखे दुनिया में जीअण जो को बि हक़ कोन्हे। केॾो वॾो ज़ुल्म हुयो औरत जे मथां, हुयो या कोन हुयो? असांजे हिन मुआशरे में जंहिं मुल्क में असां आहियूं हिते इहो हाल आहे। इस्लाम खां महबूबनि जी आमद खां अॻु में अरब छा कंदा हुआ, जो जेकॾहिं का न्याणी ॼमी पवंदी हुयनि त उनखे खॾ खणी जहिड़े जहिड़े ज़मीन में पूरे छॾींदा। हाणे इहो केॾो वॾो ज़ुल्म आहे। न्याणी पंहिंजो बच्चो, तव्हां इहो तसवर बि नथा करे सघो त को न्याणी खे ईअं तव्हां खॾ में पूरींदव। तव्हां सोचे सघो था त पंहिंजी न्याणी खे तव्हां हीअं बाहि जे मच में उछलाए, तव्हां सोचे सघो था? तव्हां रब जा शुक्र अदा कयो जो मुस्लमान आहियो, जो ज़हन तव्हांजो रब अहिड़ो ठाहियो आहे महबूब जी ग़ुलामी जे करे। न त इन ई साॻे शहरनि में इहे साॻा ई असांजे वॾा जेके हिते रहंदा हुया हिन हिंदुस्तान पाकिस्तान जे अंदरि, इहे साॻा ई कंदा, न्याणियुनि खे बाहि में साड़ींदा। पर असांजो ज़हन इन ॻाल्हि खे क़बूल ई नथो करे। इहो तुंहिंजी ज़हनियत न आहे, या मदीने वारे मीर अचे असांजो ज़हन ठाहे। ॻाल्हि सम्झो? हाँ, सुनन दारमी में हदीस आहे, ऐं दारमी शरीफ़ जी पहिरीं हदीस इहा। हिकिड़ो शख्स महबूबन करीमन वटि आयो, मुंहिंजे सोणे लजपाल नबी फरमायुसि, यार हिन लाउड में को चाढ़ो ई कोन्हे। साईं महबूबन करीमन जी खिदमत में आयो, धमाको ख़त्म करी। साईं करीमन पुछुसि त इस्लाम खां अॻु में तुंहिंजो हाल छा हुयो? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, कुर्बान वञूं, महबूब तुंहिंजे नाले तां सदके वञूं। साईं तव्हांजे अचण खां अॻु में असांजो छा था हाल पुछो? असां वहशी वियासीं, वहशी। को सुठो पत्थर ॾिसंदा हुआसीं त चवंदासीं इहो असांजो ख़ुदा आहे, उनजी पूजा शुरू कंदा हुआसीं। पत्थर पंहिंजे हथ जी मूर्ति ठाहे वरी उनखे ख़ुदा सम्झी उन जॻह सजदो कंदा हुआसीं। या रसूल अल्लाह, असांजो इहो हाल हुयो जो पंहिंजी न्याणियुनि खे, पंहिंजनि बच्चनि खे पंहिंजे हथनि सां ज़मीन में खॾ खणी पूरींदा हुआसीं। महबूब फरमाती है, का ॻाल्हि करे ॿुधा, कीअं पूरींदा हुया? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मुंहिंजी न्याणी, मां सफ़र में वियुसि, घर में न्याणी ॼाई, मुंहिंजी घरवारी न्याणी खे पलजण जे लाइ कंहिं ॿिए माइटनि जे घर में छॾियो, छो त ख़बर हुअसि त मां ज़ालिम आहियां, न्याणियुनि खे ॿाहिरि छॾींदुसि। मुंहिंजे डप खां पंहिंजी न्याणी खे पलजण जे लाइ कंहिं ॿिए पासे छॾी। वक़्तु गुज़रंदो रहियो, साल गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं घर में अचां त न्याणी ॾाढी हयाव जी चादरी मथां अथसि, झुकी अदब सां मूंखे मिली आहे। मूं ज़ाल खां पुछो त हीअ न्याणी कंहिंजी आहे? ॾाढी सुलछणी। ओ फलाणा, इहा तुंहिंजी न्याणी आहे, जॾहिं तूं फलाणे वक़्त में सफ़र ते वें त मूंखे इहा ॼाई हुई, पोइ तुंहिंजे डप खां मूं पलजण जे लाइ छॾी हुई, हाणे वठी आई आहियां। या रसूल अल्लाह, जेॾी महिल मूं ॿुधो त इहा मुंहिंजी न्याणी आहे त मुंहिंजे तन बदन खे बाहि लॻी वई, गुस्से में अची वियुसि। हाणे सुभाणे इहो त को संग घुरण अचे, या असांजो नकु मिटीअ में मिली वेंदो हलियो जे संग घुरण मूं वटि अचनि। असां अरब पंहिंजे लाइ वॾी ज़िल्लत सम्झंदा हुयासीं। ओ मुंहिंजा सुहिणा हबीब, पर ओॾी महिल मां कावड़ खे खाई वियुसि। कुझु ॾींहं गुज़रिया त घरवारी खे चयुमि, न्याणी खे तयारु कर त नानाणा घुमाए चांसि। छोकिरी खे तयारु कई ऐं वठी
घर का बाहर निकतुस हिकड़े झंग में जरी मला आयो से या रसूल अल्लाह उन्हें झंग में अची मुन्याणी जा हथ ही पैर बधा हाणे खड खोटण लगुस तेने न्याणी के इने खड जे अंदर मां जेरे पूरियास या रसूल अल्लाह जेडी मल मां खड खोटण लगुस त न्याणी जे अखियुन मां नार वन लगा ज़ार ज़ार रोई मुखे चवे पई बाबा मूं तुंहिंजो भला कहिड़ो ॾोह कयो आहे ओ मुंहिंजा बाबा मूं तुंहिंजो जुर्म कहिड़ो कयो आहे जो मूंखे पूरी थो सही मां ॿ टे लपा भणा वरी ॿ टे लपाटूं भणी कढांस छोरी बंदि कर दिमाग़ सही जीअं मारियास तीअं वरी मुखे सॾे मुखे चवे बाबा बाबा हुन जा इहे लफ़्ज़ निकिता त मुंहिंजे आका जे अखियुनि मां लुड़क वही आया हुज़ूर ज़ार ज़ार रोअण लॻा त वेठल साहबनि मुंहिंजा हिकिड़े चयोसि उन ॻाल्हि करण वारे खे चई वेठलनि मां कंहिं चयो त होॾे त निहार नबी जे सोणे जे अखियुनि ॾे त निहार लजपाल नबी जे अखियुनि मां ॻोड़ा था वहन पिया तो हुज़ूर खे ॾुखारो करे छॾियो आहे हुज़ूर उन खे फरमाए त न रोकीस छॾीस त मूंखे ॻाल्हि ॿुधाए हुज़ूर उन साॻे माण्हू खे फरमायो त जेॾी महिल तूं मारीस पियो पोइ छा पई चवे पोइ कीअं पई सॾे चई या रसूल अल्लाह मारियास बि मां पियो धक बि हणांस पियो वरी मूंखे पई सॾे बाबा 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 मुंहिंजा महबूबा जीअं उहो मूंखे सॼो पिए तीअं तीअं मुंहिंजी दिलि सख़्त थींदी पई वञे मुंहिंजे अंदर में का बाझ न पई पैदा थिए को रहम न पियो पैदा थिए उहा न्याणी पई ॿाकारे त बाबा भला मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो मूंखे बेगुनाह थो मारी मूंखे पंहिंजे घर मां खणी कढी छॾे तो कोन रहंदसि पर मूंखे मार न या रसूल अल्लाह जीअं थे न्याणी रुनी तीअं थे मुंहिंजी दिलि ॾाढी थींदे वई अल्लाह अल्लाह मुंहिंजा महबूब सुणा मां पंहिंजी कारवाई कंदो रहियुसि न्याणी दाहूं कंदी लुड़क हारींदी रही पर मूंखे उन ते बाझ न आई रहम ई तरस न आयो मां अहिड़ो ज़ालिम हुयुसि मुंहिंजा दोस्तो ही अरब जे मुआशरे जे अंदर औरत जो इहो हाल हुयो पर मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम आयो जंहिं माण्हुनि खे अचे न्याणियुनि जो औरतुनि जो तक़द्दुस सेखारियो न्याणियुनि जी हुरमत सेखारी अम्मा जी इज़त सेखारी भेण जी इज़त सेखारी मासी जी इज़त सेखारी चाची जी इज़त सेखारी नानी जी इज़त सेखारी ॾाॾी जी इज़त सेखारी औरत जो जहिड़ो रिश्तो हर रिश्ते जे लाइ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जुदा जुदा फरमान जारी कया जे औरत माउ जे सूरत में आ त महबूबन फरमायो त अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत तव्हांजे अमड़ियुनि जे पेरनि जे हेठों अथव औरत जेकॾहिं माउ जे सूरत में आ त इस्लाम ही हुकुम ॾिनो त जन्नत मायरुनि जे पेरनि जे हेठों आहे यानी उन्हनि जी ख़िदमत कयो उन्हनि जी फर्मा बरदारी कयो तव्हांजे लाइ जन्नत जा रस्ता रब खोले छॾींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह असहाबी चयो या रसूल अल्लाह मां ॾाढो गुनाहगार आहियां मुंहिंजा गुनाह बख़्शण जो को ज़रियो ॾसियो महबूबन फरमायो वञी पंहिंजी अम्मड़ जी ख़िदमत कर रब तुंहिंजा गुनाह मेटे छॾींदो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजी अम्मड़ गुज़ारे वई आहे पाण फरमायो त भला माउ जी भेण यानी मासी वञ उन सां सिला रहमी कर माइटी जो अम्मड़ जे करे उन जो ॻांढा पोइ ॻंढ रब तुंहिंजा गुनाह बख़्शे छॾींदो
औरत जी इज्जत माण्हुनि खे सेखारियो। सुभान अल्लाह। जेॾीमहिल मके जो शहर फतह थियो 10,000 असहाबी जानसार महबूब जे चौधारी हुजूर जे इशारे जे लाइ सिर कुर्बान करण जे लाइ तैयार बीठा आहिनि। बस हुकुम मिले त जान फिदा कयूं। 10,000 गुलामनि जो लश्कर। मक्को फतह थी वियो। जअराना वटि मके खां 22 किलोमीटर परियों जअराना आहे। उन जअराना वटि मुंहिंजा महबूब सोना खेमा लॻायूं, तंबू लॻायूं, उते वेठा आहिनि। असहाबनि जो लश्कर पंहिंजे कमांडर इन चीफ, पंहिंजे सालार, पंहिंजे पाक पैगंबर जे हर अदा ॾे ॾिसे पियो। कीअं था उथनि, कीअं था वेहनि, कीअं था ॻाल्हाइनि, कहिड़ो था हुकुम जारी कनि। सहाबनि जूं दीदूं महबूबनि जे चेहरे पाक ॾे लॻल हुयूं। ओचितो दिल बराबाद ओचितो हिकिड़ी बुढ़ड़ी औरत आई आहे, गदड़े ते सवार आहे, मेरड़ा कपड़ा पातल हुजनि से औरत जो आई आहे त ॿिन्ही जहाननि जो सरदार उथी बीठो। सोना हबीब उथी बीठा आहिनि। पंहिंजे पाक कुल्हनि जी चादर लाहे विछायूं। उन बुढ़ड़ी औरत खे, उन गरीब औरत खे पंहिंजी चादर मुबारक ते विहारनि था। नवा मुसलमान हिक ॿिए खां पुछनि पिया त इहा केर औरत आहे? असांजो आका हिन जी एॾी इज़त थो करे, इहा औरत केर आहे? जेके पुराणा साहबी हुया उन्हनि चवंदा तव्हां नथा सुञाणो, या महबूब खे थञ प्यारण वारी अम्मा हलीमा साईं। ये मुंहिंजे महबूब खे थञ प्यारी हुई। जेॾीमहिल अम्मा हलीमा साइण मुंहिंजे महबूब जो चेहरो ॾिठो हुयो न त पेशानी चुमी हुयई, गल चुमिया हुयई ऐं फरमाए पई त बचड़ो मूंखे अहिड़ो बणियो, ईअं मोहबत रखी मांसि जीअं न मुहिब पंहिंजे महबूब सां मोहबत रखंदो आहे। अहिड़ी ॾिसण सां दिलि में उकीर ऐं मोहबत पैदा थी वई। अम्मा साइण मुंहिंजे महबूबनि करीमनि जे बारगाह में आई आहे त मुंहिंजे सुहिणे हबीब पंहिंजे पाक कुल्हनि जी चादर विछाए अम्मा खे उन ते विहारियो आहे। दरअसल हिन सॼी जमायत 10,000 लश्कर खे ॿुधाइण पिया चाहिनि त अमड़ आहे, पर जेका थञ प्यारण वारी माउ आहे उन जी बि हीअं इज़त कबी आहे। औरत जी अज़मत पिया ॾेखारिया। उन मुआशरे में जेको न्याणियुनि खे, औरतुनि खे जहिड़े खद में पूरींदो उन्हनि खे ॿुधाइण पिया चाहिनि त औरत जी इज़त छा आहे। अल्लाह अकबर कबीरा। साईं फरमाइनि था अम्मा कीअं अचण थियो आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मक्को बि फतह थियो, तव्हांजो लश्कर मुंहिंजे कबीले ते चढ़ाई करे आयो। कबीलो बनु साद कबीलो जेको ताइफ खां मके खां पोइ अरफात खां पोइ ताइफ ते रस्तो अचे थो। ताइफ खां बि कुझु मुफ़ासिलो अॻिते कबीलो बनु साद आहे, जिते अम्मा साइण जा घर आहिनि, जिते हुजूर बचपन में महबूब 4 साल अम्मा आमिना साइण वटि उते कबीले बनु साद में रहिया हुया। सुभान अल्लाह। उहो इलाइक़ो बि मुसलमाननि फतह कयो। उन्हनि जा माल गनीमत करे खणी आया। उन्हनि जूं जेके औरतूं गिरफ़्तार थियूं बांधियूं करे खणी आया। जेकी मर्द गिरफ़्तार थिया बांधा करे कैदी बनाए आया। त हाणे उन कबीले बनु साद वारनि चयो त मुहम्मद करीम वटि को सिफारिशी मोकिलियूं, जेको महबूब वटि सिफारिश करे त असांजा जेकी कैदी हिन से आज़ाद थियनि।
केदियुनि खे छोटकारो मिले, असांजा माल असांखे वापसि मिलनि। पोइ सोचूं त मोहम्मद करीम उहो आहे जेको रिश्तनि ऐं नातनि जो नंग सुञाणंदो आहे, मिटनि सां माइटियूं ॻंढींदो आहे, बिरादरियूं ॻंढींदो आहे, सिल रहमी कंदो आहे, पंहिंजे रिश्ते जो भरम रखंदो आहे। छो न अम्मा हलीमा खे सिफारिशी बणायूंसि। कबीले बनू साद वारनि अम्मा हलीमा साइण खे सिफारिशी करे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। अम्मा साइण पंहिंजे कबीले वारनि जी जॾहिं सिफारिश थी करे त मुंहिंजे हबीबन करीमन फरमाया त अम्मा मूंखे ख़बर हुई त तुंहिंजे कबीले वारा ज़रूर तोखे सिफारिशी करे मोकिलींदा। मां हिते रहियो ई इन जे करे पियोसि, मदीने मोटी इन जे करे न पियो वञा त मां अमड़ ज़रूर मूं वटि ईंदी, अम्मा जी ज़ियारत कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 19 ॾींहं रहिया चाराना में, ऐं पोइ कंहिंखे ख़बर न हुई त हे 19 ॾींहं महबूब एतिरो छो रहिया आहिनि। अॼु राज़ पियो खुले त दुनिया वारनि खे ॾेखारणो हुयो त अम्मा जी इज़त शान हीअं सुञाणबो आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे कबीले बनु हाशिम वारनि खे जेके माल तक़सीम कया हुया, पाण करीमन या भी हिकिड़ी हिकमत अमली हुई। पाण फरमायूं त कबीले बनु हाशिम वारा जेकी बि आयो से गॾु थियो, सभु गॾु थी विया। पाण फरमायूं जेको माल गनीमत तक़सीम थियो आहे उन में जेके कबीले बनु साद जा केदियाणियूं आहिनि या माल आहिनि जेकी विरहांगे में मिलिया आहिनि, जेके तव्हां मुंहिंजे कबीले बनु हाशिम जा आहियो से सभु मोटाए ॾियो। ॿियनि असहाबनि चयो या रसूल अल्लाह भला रुके बनी हाशिम खे हुकुम था ॾियो, असां तुंहिंजा ग़ुलाम न आहियूं छा? मुंहिंजा महबूब असांखे छो था हुकुम ॾियो? पाण फरमायो त मूं इहो ई ॾिसण पियो चाहियो। हुकुम मिली वियो, सॼे जेके बि कबीले बनु साद जा माल विरहाइजी चुका हुया सभु वापसि थी विया। साईं फरमायो त मुंहिंजी अम्मा मुंहिंजे तॾे ते आई आहे, अम्मा खे ख़ाली कोन मोटाइणो आहे। कुर्बान या रसूल अल्लाह, तुंहिंजी तालीम तां कुर्बान वञे। साईं अहिड़ा पत्थर दिल जेके माण्हू हुया उन्हनि खे सेखारणो हुयो, जेके न्याणियुनि खे पिया पूरनि त दिलियूं उन्हनि जूं केॾियूं कठोर हूंदियूं, उन्हनि खे कीअं नरमी ॾियणी हुई, कीअं सेखारणो, महबूब जो तरीक़ो त ॾिसो न। दीन सेखारण जे लाइ उन्हनि जे दिलनि में मायरुनि जी मोहबत विहारण जे लाइ महबूबन करीमन कहिड़े तरह सां उन्हनि खे तबलीग पई कई। असां त सम्झो आहे त तबलीग रुगे वाइस तकरीर डंडो खणी मेंबर ते बीहंदासीं, पोइ वठु कारा कमरे। असांजो मुलाणो लॾो जेको आहे ॾिठो अथव तकरीर करण जो अंदाज़ मौलवियुनि जो, पर न मुंहिंजे महबूबन करीमन पंहिंजे किरदार सां दुनिया वारनि खे दीन सेखारियो आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब सोना सफ़र में मक्के ऐं मदीने जे दरमियान हिकिड़ी जाइ अचे थी जंहिंजो नालो आहे अबवा। छा नालो आहे? अबवा। उन अबवा में महबूबन करीमन जी अम्मड़ जी मज़ार आहे, छो त हुज़ूर जा नानाणा मदीने शरीफ़ जा हुया। अम्मा साइण पंहिंजे पेकनि सां मिलण जे लाइ वई न, पोइ जो मोटी पे वापसि मके पे आई त वाट ते ई अम्मा साइण
दुनिया ते पर्दो फरमायो। इन सफ़र में महबूब सोना बि अञा नंढा हुया जो अम्मा सां गॾु हुया। पोइ वाट ते अम्मा सां बीमार थी पई ऐं वाट ते ई अम्मा सां दुनिया ते पर्दो फरमायो। रिवायत में अचे थो जेॾी महिल हुज़ूर जन अञा अम्मा जे पेट में हुया त अबू गुज़ारे वियो। या ॿी रिवायत में त हुज़ूर अञा 2 महीननि या 4 महीननि जा हुया त अबू गुज़ारे वियो। वरी अञा 5 या 6 साल जी उमिरि हुई। सफ़र में परदेस में अमड़ जो सायो लही वियो। रिवायत में अचे थो जेॾी महिल रस्ते में परदेस में हलंदे अमड़ जो दुनिया तां रहलत थी आहे मुझे आका जी अखियुनि में बेताशा लुढ़क वहनि पिया। मलाइक बि रोअनि पिया मुंहिंजा मौला अॼु तुंहिंजो नबी यतीम थी वियो। अब्बो बि ॾिस अम्मा बि ॾिस फरिश्तनि जे रोअण जा आवाज़ निकिता। रब फरमायो ते मलाइको मुंहिंजे नबीअ जो रखवाल मां रब पाण आहियां। बीबी उम्मे ऐमन सां गॾिजी पाण वापसि मक्के शरीफ़ पहुता। अमड़ उते ई अबवा में दफ़न थी। पोइ हिकिड़े सफ़र में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अचनि था। जॾहिं अबवा खां गुज़र थियो त सहाबनि खे फरमायो सहाबियो अॼु मां पंहिंजी अम्मा जे मज़ार ते हलंदुसि। फरमाया अॼु मां पंहिंजे अम्मा जी मज़ार ते हलंदुसि। जॾहिं अम्मा जी जल जी मज़ार ते आया आहिनि हुज़ूर ज़ारो ज़ार रुना आहिनि जो सहाबी था चवनि त असां एतिरो महबूब खे रोंदे कॾहिं न ॾिठोसीं जहिड़ो अमड़ जी जल जे मज़ार ते महबूबनि लुकारिया। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूबनि पंहिंजे गुलामनि खे सबक पे सेखारियो त अबे अम्मा सां कीअं मोहबत रखबी आहे, अबे अम्मा जी कीअं अदब ऐं एतिराम कबो आहे, अबे अम्मा जी इज़त ऐं अज़मत छा थींदी आहे। दरअसल पंहिंजे गुलामनि खे पंहिंजे सहाबनि खे पंहिंजी उम्मत खे इहा ॻाल्हि सेखारी आहे। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल वसल्लम अलैका या हबीब। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों मुंहिंजे सुहिणे सरदार पंहिंजे अबे पंहिंजी अमड़ पंहिंजे चाचनि जो कीअं महबूबन करीमन उन्हनि जो उम्मत खे सेखारियो त बर्ताव कीअं कबो आहे। पर अरबनि में इहो रवाज हूंदो हो। हाणे औरत जी वरी ॿी सूरत थी। अबे अमड़ जी सूरत में महबूबन कहिड़ी तालीम ॾिनी। वरी ॿुधो ज़ाल जी सूरत में औरत अगरि ज़ाल जी सूरत में हुजे त महबूबन कीअं सेखारियो त पंहिंजे ज़ालुनि सां कीअं हलबो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पहिरीं वॾे में वॾी घरवारी नालो खदीजतुल कुबरा। सुभान अल्लाह। अम्मा खदीजतुल कुबरा जेका फातिमतु ज़हरा जी अम्मा आहे, हसन हुसैन जी नानी आहे। ऐं उहा बीबी साइण हुई जेका ॾुख ऐं ग़म वारनि ॾिहाड़नि में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां साथ निभाइण वारी अम्मा खदीजतुल कुबरा हुई। पहिरीं कलमे पढ़ण वारी अम्मा खदीजा हुई। औरत
औरतुनि में पहिरियों पहिरियों ईमान अम्मा खदीजा साइण आयो। ऐं जेसीं ताईं अम्मा खदीजा साइण हुई तेसि ताईं हुज़ूर जन ॿी शादी कोन कई। जॾहिं अम्मा खदीजतुल कुबरा साइण दुनिया त पर्दो करे वई, जॾहिं बि हेरे तवज्जो सां ॿुधो, असांजे मुआशरे में हींअर अगर कोई माण्हू पंहिंजे ज़ाल जी ॻाल्हि करे चवंदा पर ज़ाल जो मुरीद थी, मूंखे ज़ाल जी ॻाल्हि वेठो थो करे। पर महबूब जी तालीम ॾिसो, जॾहिं बि बीबी खदीजा जी ॻाल्हि थींदी हुई त हुज़ूर जे अखियुनि में ॻुड़ा अची वेंदा, हुज़ूर रोई वेंदा। बीबी आयशा सिद्दीक़ा साइण पहाज थींदी आहे न, पहाज उनजो दिलि में फितरी तकाज़ा आहे, उन सां औरतुनि जो जेको अंदर में असर थींदो आहे, फितरत जी इहा तकाज़ा आहे। त बीबी साइण अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा रिस्क ऐं रकाबत जेका औरतुनि जो ज़नानी फितरत में रखियल आहे, हुज़ूर जन जेॾी महिल बि बीबी खदीजा जी ॻाल्हि कनि त हुज़ूर जन थधा साह भरनि, अखियुनि में लुड़क अची वञनि। त उन रिकाबत वारी तकाज़ा मुताबिक़ अम्मा आयशा साइण चयो, या रसूल अल्लाह, तव्हांखे खदीजा खां वधीक भलियूं सुठियूं कुआरियूं घर वारियूं रब ॾिनियूं आहिनि, तव्हां जॾहिं तॾहिं उन कुराड़ी जी ॻाल्हि करे रोंदा आहियो। हुज़ूर फरमायो, ख़बरदार ओ आयशा, मुंहिंजी खदीजा जे बारे में कुझु न चइजाए, मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो त खदीजा मुंहिंजी अहिड़ी त हमदर्द हुई, जॾहिं मां ॾुखारो ईंदो हुउसि मके जा माण्हू मूंखे पत्थर हणंदा, साहिर चवंदा, जादूगर सॾींदा, मूंखे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾींदा। जॾहिं ॾुख खणी घर ईंदो हुयुसि त खदीजा मूंखे अहिड़ियूं दिलदारियूं ॾींदी हुई जो मुंहिंजा ॾुख लही वेंदा हुया। छा चवंदी हुई? इन्नक लतहमिलुल कल्ला व तुईनु अला नवाइबिल हक़ी। ओ मुंहिंजा महबूब सुणा, रब तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो, छो त तूं यतीमनि बेवाहनि जो वाहरू आहीं, यतीमनि जे मथनि ते हथ फेराइण वारो आहीं, ग़रीबनि जो ग़मख़्वार आहीं, तुंहिंजो मददगार तुंहिंजो रब आहे। कॾहिं बकरी ज़िबह थींदी न, गोश्त तक़सीम थींदो त हुज़ूर जन कुझु हिसो कढी खदीजतुल कुबरा जे सहेलियुनि ॾे ॾियारे मोकिलींदा, खदीजा जे सहेलियुनि ॾे ॾियारे मोकिलींदा। साहबनि चवंदा, साईं ही छा? पाण फरमायूं त मतां खदीजा जूं सहेलियूं ईअं सम्झनि त असांजी साहेड़ी खदीजा वई, हाणे असांजी केरु संभालंदे। महबूबन दुनिया वारनि खे सेखारियो पिए त औरत अगर ज़ाल जी सूरत में हुजे, ज़ाल तव्हांजी आ, पर जे तव्हां सां हमदर्द आ, हॾ ॾोखिणा ग़मख़्वार आ, त तव्हां उन औरत सां बि केतिरे क़दुरु बर्ताव रखे सघो था। ही दुनियादारी न आहे, इहो बि दीन आहे। बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्रे शरीफ जे लाइ जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम आया हा न, हुदैबिया वटि जॾहिं काफ़िरनि रोकियो, मके जे मुशरिकनि मना कई ही मके में अचण खां, हुज़ूर जन उतो वापसि मोटिया। सुलहनामो थियो, तव्हांखे उलमा खां ॿुधो हूंदो, किसो तवील आहे। महबूब सुहिणा उतो वापसि मोटिया हुया हुदैबिया खां। उते हज़रत सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी घर वारी बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ख़तम जन ते ॻोठ में अचण न ॾींदा हुयुसि। अरबनि में औरत खे हिकिड़ी तमामु हक़ीर ऐं ज़लील निगाह सां ॾिठो वेंदो हुयो। महबूबन करीमन दरअसल इन मौके ते हिकिड़ो जज़्बाती मंज़र हुयो ऐं हुज़ूर जन दुनिया वारनि खे, इन्हनि सां 1500 सहाबी हुया या 1900 सहाबी हुया, इन्हनि खे ऐं पंहिंजी क़यामत ते अचण वारी उम्मत खे दरअसल औरत जी अज़मत ॾेखारण ते चाहिए। ज़ाला हिकिड़े खां सुठी ॻाल्हि थी चवे, सुठो मशहूरो ॾिए थी त मञणु खपे, उनमें तुंहिंजी इज़त कोन घटिबी। अल्लाह जे नबीअ खे, पाक पैगंबर खे, भला ॿिए कंहिंजे मशवरे जी ज़रूरत आहे छा?
मां यंतिकु अनिल हवा, जेको नबी ॻाल्हाईंदो आहे त नफ्स ते न ॻाल्हाईंदो आहे, सद ते न ॻाल्हाईंदो आहे। इन हुव इल्ला वहयुन यूहा, नबी जी गुफ़्तार अल्लाह जी वही हूंदी आहे। उन नबीअ खे छा कंहिं औरत कंहिं ज़ाल जी मशवरे जी ज़रूरत हुई छा? दरअसल दुनिया वारनि खे महबूबन ॾेखारण पई चाहियो। ॻाल्हि सम्झो? पंहिंजी घरवारी आहे, उन घरवारी सां केतिरे क़दुरु तव्हां उन सां तव्हांजी रफ़ीक़ सफ़र आहे, ज़िंदगी जी रफ़ीक़ाणी आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं पंहिंजे न्याणी जी या पुट जी शादी था कयो त उन शादी जे वक़्त में उन जी माउ सां बि मशवरो कयो। माउ सां बि असां त वरी हीअं कयो आहे जो पटको ई लाहे ज़ाल जे मथे बि रखियो, मशवरे जे बजाए हवाले ई उनजे अॼु फ़ैसिला कनि मायूं जूं। सम्झो की न? अॼु जेके माण्हू कम कनि था ख़ासि करे बिरादरियुनि मिटियुनि माइटियुनि जा, उहे माण्हुनि जी सलाह न पर हुकुम हबीबन त फरमायो त उन्हनि खां मशवरो वठो। शादी में पुट परणायो, न्याणी परणायो त उनजी त न्याणी आहे न, उजो बि त पुट आहे न, उन सां मशवरो कयो। तव्हां वरी मशवरे जे बजाए ॻाल्हि सम्झो? घर जो कमु औरत खे करणो आहे, मानी पचाईंदी, कपिड़ा धोंदी, ॿारनि जी ख़िदमत संभाल कंदी, तुंहिंजी ख़िदमत कंदी। ॿाहिरि जो कमु तोखे करणो आहे, पनी जो कमु, कारोबार जो कमु, वापार जो कमु, अन्न दाणो तोखे पहुचाइणो आहे, पाणी पंहिंजी तोखे पहुचाइणो आहे, कपिड़ो लटो तोखे ॾियणो आहे, उन घर वारी जो ख़र्चो ज़िमेदारी आहे। मायूं वीचारियूं गाह जी भरियूं उहे करे किथां लंघंदा आहियूं रोड ते, मायूं बि वीचारियूं पथर ढोईंदियूं, मायूं बि रोड जो कमु कनि। इहो ज़ुल्म आहे, इहो ज़ुल्म आहे। नियाणियुनि खे घर जे अंदरि पर्दे में रखणो आहे। मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त जेका औरत बेपर्द थी घर खां ॿाहिरि थी निकिरे त 70,000 मलाइक उन ते लानत वसाईंदा आहिनि जो मोटी घर में वई। शादियुनि जे अंदरि पर्दो न आहे, सतुर न आहे, बिरादरी नानी नाड़ो 70वीं पीढ़ी में को लिच हूंदी, उहो बि घर में वेठो। बाबा इहे शरीयत में जाइज़ कोन्हे, सम्झो था? सतुर ऐं पर्दो रखो, चो सल्लल्लाहु अलैहि रसूल मुआशरे जे हिकिड़े तबके जी ॻाल्हि कईसीं औरत जी, पर मुआशरे जा घणा ई तबका आहिनि। हुज़ूर हर तबके जे लाइ रहमत बणिजी आया, नंढड़नि ॿारनि जे लाइ रहमत बणिजी आया। कीअं? हीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वञनि पिया मदीने शरीफ़ जी घिटी न, किथों पिया वञनि? हाय हाय तुम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी, खुशरवी अच्छी लगी ना, हम फकीरों को मदीने, हम फकीरों को की गली अच्छी लगी, खुशरवी अच्छी लगी ना।
नाज कर तू हलीमा सरवरे कौनैन पर, घर लगी अच्छी तो तेरी झोपड़ी अच्छी लगी। सुभान अल्लाह। मदीने की गली मां मुझा महबूब गुजरन पिया। अहले दिल, अहले दिल, अहले दिल मोहब्बत वारा, मोहब्बत वारा का चवन तो मदीने शरीफ के खिचन में अति ताईं तो महबूब के कदमन की सुहान। रब शला अदब सां इश्क सां उहे मदीने जूं गिटियूं असांखे अॼु बि सुरहान, अॼु बि ख़ुशबू सुभान अल्लाह। मरहबा क्या रोवे सरकार, सारा आलम तालिबे दीदार है। धीमी धीमी है मदीने की वज़ा, धीमी धीमी लम्हा लम्हा बारिश अनवार है। सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा क्या रोवे सरकार है। सुभान अल्लाह। ये महबूब अचन पिया हिकिड़ो माण्हू साईं करीमन सां गॾु पिया आयो, नालो अकरा बिन हाबिस। अकरा बिन हाबिस हिकिड़ो ॿार आयो गिटी में, हिकिड़ो ॿार ख़ुदा ॼाणे कंहिंजो ॿार हो। महबूब चुकिया उन ॿार खे खणी सीने सां उनखे चुमियो ॾिनो, बचड़े खे चुमियो ॾिनो। उन चयोसि तूं अल्लाह जो रसूल, अल्लाह जो नबी, ॿार खे तूं चुमी। हुनखे हैरत लॻी, छो त हुननि इहा शइ ॼाती कोन त कोई ईअं बि थींदो आहे। अॼु तव्हां पंहिंजे बच्चनि सां प्यार रखो था न, अथव मोहबत बच्चनि सां? दिलि में केतिरी मोहबत आहे बच्चनि सां, आहे न? इहा मोहबत तव्हांखे पाण ई कोन आई आहे, इहो एहसान अथई मदीने वारे साईं जो। महबूब खां अॻु में हाल इहो हुयो। हाणे ॿुध छा हाल हुयो पंहिंजो बच्चनि सां कीअं हलंदा। अकरा थो चए अल्लाह जो नबी तूं थी चुमी, ॿार खे तूं चुमी थी। असां तूं न चुमंदो ई जा, चइजे मूंखे 10 ॿार कॾहिं कंहिं ॿार खे चुमी न ॾिनी अथमि। पर तुंहिंजे दिलि मां जो रब रहमत कढी छॾी आहे त मां तोखे छा कयां। पर फरमायूं त जेको रहम नथो करे उन ते रहम कोन कयो वेंदो। हाणे दरअसल उन मुआशरे में हुज़ूर आला दर्जे जा साहिब, अल्लाह जा नबी, रसूलनि जा इमाम गिटी में हीअं झुकी ॿारड़े खे खणी सीने सां लाहिनि, चुमियूं ॾियनि। दरअसल दुनिया वारनि खे सेखारनि पिया त बचड़नि सां प्यार हीअं कबो आहे। उहो महबूब जो चुमण, ॿारनि खे प्यार ॾियणु, उहो असर अॼु ताईं मुस्लमान तुंहिंजे दिलि ताईं अचे पहुतो आहे। जेको तूं ॿारनि खे चुमींदो इहो तुंहिंजो कमाल न आहे, इहो महबूब जी तालीम आहे। कलमो पढ़ियो अथई महबूब ते ईमान आंदो अथई, इहा उतो महबूब वटो तोखे ख़ैरात में। आई ॻाल्हि सम्झ में? मज़दूरनि जे लाइ हुज़ूर रहमत बणिजी आया। कीअं? पर फरमायूं त मज़दूर खे मज़दूरी ॾियो, उनजे पघर सुकण खां अॻु में। जेको मज़दूर जी मज़ूरी नथो ॾिए त साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे अल्लाह उन सां जंग कंदो। अल्लाह उन सां जंग कंदो जेको मज़दूर खे मज़ूरी नथो ॾिए।
दरअसल मजूरन के मथा हुजूर रहमत बणजी आया। दुनिया वारन के पंजे कलमे वारन मुसलमान के सेखारियो तो मजूर जी इज्जत ही अथव। हर तबके में जेकर इनका मिसाल दिबा वंजन तो किसो डिगो थी विंदो। हुजूर मुआशरे के हर हर तबके जे ला खुदा जी रहमत अल्लाह जी इनायत बणजी आया। असां जे ला रहमत बणजी आया। मोरे वारन जे ला रहमत, वारन जे ला रहमत। अजीब ॻाल्हि आहे, मोरो ऐं मातली ऐं मदीनो शुरूआत मीम सां समझो। असां सभिनी जे लाइ रहमत बणजी आया। मोरे वारनि जे लाइ रहमत, दादू वारनि जे लाइ रहमत, नौशहरे वारनि जे लाइ रहमत, साईं मुंहिंजा शाहपुर वारनि जे लाइ रहमत, सभिनी जे लाइ। उहा रहमत जे असांखे मिली ऐं असांजे हर हर तबके खे महबूब अते छॾियो त पोइ उन सुहिणे जे अचण जी ख़ुशी बि मल्हायूं या न? मल्हायूं या न? महबूब जे रहमत जी ख़ुशी मल्हायो। जंहिंखे अब जेतिरी तौफ़ीक़ ॾिनी आहे महबूब जो मीलाद मल्हाए। ॿियो कुझु न, केवल मुर्शिद करीम फरमाईंदा ॿियो कुझु बि न अथव न त हीअं कयो जो घर में त मानी रोज़ पचंदी आहे न, चाहींदा कोन? हिकिड़े ॾींहुं नियत कयो त अॼो की मानी महबूब जे मीलाद जी आहे। पाण खाओ, बच्चनि खे खारायो, मीलाद जो सवाब मिली। वाह वाह। मुंहिंजा दोस्तो, त महबूब जे आमद जी ख़ुशी मल्हाइण इहा ईमान जी निशानी आहे। मोमिन ई मल्हाईंदा जंहिंजे दिलि में उन रहमत वारे रसूल सां सिक ऐं मोहबत आहे। महबूब खे जेको उहो ई ख़ुशी मल्हाईंदो। जेको महबूब खे पंहिंजो सम्झे ई न वरी न ख़ुशी मल्हाए, वरी न ख़ुशी मल्हाए। जेको महबूब खे पंहिंजो सम्झे ई कोन थो। पर असां त यार ख़ुशी मल्हाई आहे, मल्हाईंदासीं। अल्हम्दुलिल्लाह महबूब जी उहा रहमत वारी इनायत आहे जेका दिल बराबर तूं ॾिसी थो पियो। ख़ुदा ख़ुशि कंदो हिननि पुटनि खे जन वॾी मोहबत सां थोरनि ॾींहंनि में हेॾी वॾी सम्झो त रेल गाॾी 16 कमरा आहिनि। 16 मस्जिद शरीफ़ ऐं 16 कमरा, सभिनी जो बुनियाद DPC महीने हिकिड़े जे अंदरि। सम्झो, इहा हिननि जी महिनत आहे ऐं मदीने वारे साईं जी निगाहूं ऐं रहमतूं। हाणे इंशा अल्लाह ताला वरी हिनखे अञा मथे खणबो, कमु हलंदो। त इन में तव्हां सभिनी खे मां दिलि जे गहराइयुनि सां दावत थो ॾियां त इन में तव्हां शरीक थियो, जानी तरह बि माली तरह। सम्झो था? ॾिसो न, शादी थींदी आहे त शादी में घर जो वॾो सभिनी खे सम्झाईंदो, बाबा पुट काठियूं तुंहिंजे मथां अथई, खट तूं खटोला तूं गॾु कजे, पुट लिलियूं हंध तूं गॾु कजे। सी कमु विरहाए खणंदा त बसि कमु तमामु सुठो थी वेंदो आहे। हिकिड़े जे लाइ ॿार, घणनि जे लाइ सम। सम्झो था? त हथां ई सभु हिन दरबार शरीफ़ जा मुहिब आहे। असीं सभु, छो त ही मरकज़ महबूब जे ग़ुलामी जो मरकज़ आहे। महबूब जे इश्क ऐं मुहबत जी तालीम ऐं तरबियत जो ही मरकज़ खुलियो। इंशा अल्लाह हिते उहो मदरसो ठहंदो, उहा हिते तालीम थींदी जिते बच्चा, न्याणियूं, मर्द, औरतूं अल्लाह जो दीन, महबूब जे ग़ुलामी वारा सबक सिखंदा। त पोइ असां सभिनी जो हक़ आहे मरकज़ जी गॾिजी ख़िदमत कयूं न। मुंहिंजे मथां बि हक़ आहे, तव्हांजे मथां बि हक़ आहे, ओड़े पाड़े जे ॿारनि जे मथां वधीक हक़ आहे, मोरे वारनि जे मथां वधीक हक़ आहे। इहे न त बसि 5 रुपया ॾिनई सही, 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 5 रुपया ॾिनई सही
ॾेई छॾियासीं न। जेसीं ताईं कमु हले थो पियो तेसीं तव्हांखे मुसलसल इन जी ख़िदमत करणी आहे। जेके जानी ख़िदमत कयो था अल्लाह तव्हांखे शादाबाद कंदो, जेके माली ख़िदमत कयो था रब तव्हांखे ॾींहों ॾींहुं वधाईंदो। रब तव्हांजे रिज़्क में, रोज़ी में, इज़त में, माल में, दीन में बरकतूं विझंदो। असीं तव्हां जरा दुआगू आहियूं त मुंहिंजी गुज़ारिश आहे त तव्हां सभई हिन मर्कज़ जा ख़िदमत गुज़ार थियो, माली तरह बि जानी तरह बि हिन जी ख़िदमत जारी सारी वठो। हाणे हींअर सिरुनि जी ज़रूरत आहे, सही रेती जी ज़रूरत आहे, सीमेंट जी ज़रूरत आहे, बजरी जी ज़रूरत आहे, वरी इंशाअल्लाह छत पवंदी वरी जी ज़रूरत आहे। तव्हां सभिनी खे हिन में हिसेदार थियणो जी। छोटा तूं ॻाल्हाई नथो, तूं त ॻाल्हाए, ॿिया न ॻाल्हाए। हा ख़ुशि कंदी सम्झो। हिन मर्कज़ जी गॾिजी ख़िदमत कंदासीं इंशाअल्लाह। उहे ॾियारा परे न आहिनि जो ही अज़ीम रूहानी इदारो, रूहानी मदरसो तयारु थींदो जिते इंशाअल्लाह इश्क़ मुस्तफ़ा जा तराना ॻाया वेंदा। जूं दिलियूं ठरी पवंदियूं, ईमान वारनि जूं दिलियूं मसरूर थी पवंदियूं। जन गुज़िरियल भेरे लिखायो हो से पंहिंजो लिखियल शइ अदा कयो। ऐं जेकी हींअर वधीक ख़िदमत करणु चाहियो था त हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान साहिब सां राबितो कयो, हिसो लिखायो ऐं शरीक थियो। अल्लाह तव्हांखे शाद आबाद कंदो, रब तव्हांजे रिज़्क, रोज़ी, इज़त, दीन, माल में बरकतूं विझंदो। ऐं इंशाअल्लाह हाणे निमाज़ पढ़ंदासीं, निमाज़ खां पोइ दुआ थींदी, दुआ खां पोइ लंगर थींदो। या रहीम या करीम या अरहम अर्राहिमीन। अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम।